टंडवादा में चूंड मुहिम के सिलसिले में जमायत इस्लामी पारां जलसो मुनक़िद कयो वियो, जंहिंमें जमायत इस्लामी पाकिस्तान जे अमीर सिराजुल हक ख़ुसूसी शिरकत कई। इन मौक़े ते सिराजुल हक चयो त असांजो मुक़ाबिलो कंहिं पार्टी सां न, पर असांजो मुक़ाबिलो 74 सालनि जे गंदे निज़ाम सां आहे। रिश्वत, करप्शन ऐं नाइंसाफ़ी सां आहे। सिंध जंहिंखे करप्शन, बदअमनी ऐं नाइंसाफ़ी, अफ़रातफ़री ऐं दहशतगर्दी में धिकियो वियो, हिते अजमल सावंत जहिड़ा पढ़ियल लिखियल माण्हू क़त्ल थियनि था, साफ़ी अगवा थियनि था, मासूम फातिमा खे बेदर्दी सां क़त्ल कयो थो वञे। बदअमनी ऐं बेरोज़गारी उरूज ते आहे। पीपी ऐं नून लीग गुज़िरियल 40 सालनि खां वारा वठी हुकूमतूं करे रही आहे। इहे ॿई हिक आहिनि। इलेक्शन में सिर्फ़ ड्रामो करे रहिया आहिनि। हाणे वक़्तु अची वियो आहे त हिननि खां बदिले वठण जो 8 फरवरी जो ॾींहुं आहे। उन ॾींहुं हिननि जे ख़िलाफ़ असांखे वोट ॾियो त इनशाअल्लाह तव्हांजा मसइला हल कंदासीं, क़ुरान ऐं सुन्नत जो निज़ाम आणींदासीं। जॾहिं त जमायत इस्लामी उम्मीदवारनि कामरान अज़ीज़ गौरी, मुश्ताक आदिल, ज़हीरुद्दीन जतोई, काज़ी तलत महमूद, जान मोहम्मद कुंभर, फरत यास्मीन, इरशाद बुखारी जलसे खे ख़िताब कयो। उन मौक़े ते सूबाई अमीर मोहम्मद हुसैन मेहनती, मेराजुल हुदा सैयद असदुल्ला भुट्टो ऐं ॿिया पिणु मौजूद हुआ। इलेक्शन 2024 जे सिलसिले में तव्हां बि पंहिंजे तक जे पसंदीदा उम्मीदवार खे कामयाब बणाइण ऐं इलेक्शन मुहिम में सपोर्ट करण लाइ CN न्यूज़ ते इश्तिहार ज़रिए पंहिंजे उम्मीदवार जी चूंड मुहिम में हिस्सो वठी सघो था, त पोइ देर छाजी। हाणे असां सां राब्तो करियो ऐं पंहिंजे इश्तिहार CN न्यूज़ नेटवर्क ते बुक करायो। वधीक राब्ते लाइ व्हाट्सएप नंबर 0344722364। तेज़ तरीन न्यूज़ नेटवर्क CN न्यूज़ प्लस।